शहजादपुर लगे जाम ब्रांच मोरी वट रहंदड़ नारी शिफा धी भूरो खोली हैदराबाद मदरसा मारिफुल उल मालूम मोहतम मौलाना ताज मोहम्मद नाहियो वट मुसलमान थी। शहजादपुर लगे गोट इज्जत कोराई जे रहंदड़ अकबर वल्द गुलाम रसूल लजवाणी सां शादी करे छड़ी। संदस नालो फौजिया रखियो वियो आहे। मालूम थियो आहे त नारी जे वारसनि नौजवान अकबर लंजवाणी ऐं संदस माइटनि खिलाफ शहजादपुर थाणे ते अगवा जो केस दाख़िल करायो आहे। पुलिस अकबर लंजवाणी जे माइटनि खे परेशान करे रही आहे। जॾहिं त प्रेमी अकबर लंजवाणी पारां नारी खे अदालत में पेश करे बयान ॾियारियो पियो वियो, जॾहिं त नारी फौजिया मीडिया वारो ॿुधायो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। आउं पंहिंजी मर्ज़ी सां घरां निकिरी मुसलमान थी रज़ा ख़ुशी सां अकबर लंजवाणी सां शादी कई आहे। मूंखे न कंहिं अगवा कयो आहे, न ज़बरदस्ती दबाव में निकाह कयो आहे। आउं ऐं अकबर पाण में मुहबत कयूं था। मुंहिंजे माइटनि पारां मुंहिंजे मुड़ुस अकबर ऐं संदसि माइटनि खिलाफ़ अगवा जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हुन मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं अगवा जो कूड़ो केस ख़त्म कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।